स्टेट बैंक दफ़ा 4 सालन खां पोइ व्याज जी शर 1.5% घटाई जो ऐलान। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जारी कंदे व्याज जी शर 20.5% मुक़रर करे छॾी। स्टेट बैंक जो चवण आहे त महांगाई घटि थियण सबबि व्याज जी शर में घटाई जो ऐलान कयो वियो आहे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल मुल्की तारीख़ जे सभ खां वॾे 1500 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुआशी तरक़ी जो टारगेट 5.1 मुक़रर। नए माली साल जी बजट में ज़रई तरक़ी जो टारगेट 2% रखण जी मंज़ूरी। सनती तरक़ी जो टारगेट 4.4। ख़िदमतुनि जे शोबे जी तरक़ी जो टारगेट 4.1% मुक़रर। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल शयूं ॿाहिरि मोकिलण जो टारगेट 40.5% मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। शुगर एडवाइजरी बोर्ड खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾेई छॾी। हुकूमत बि इज़ाफ़ी खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾियण जी तयारी करे छॾी। पहिरें मरहले में 1.5 लख टन खंड ॿाहिरि मोकिलण जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवार काकर कणिक स्कैंडल जी जांच में पाण खे एहतसाब लाइ पेश करे छॾियो। संदसि चवण आहे त कणिक घुराइण जी इजाज़त 2019 में ॾिनी वई। शहबाज शरीफ़ जी हुकूमत माज़ी जे फ़ैसिले तहत कणिक मोकिलण जी इजाज़त ॾिनी। रुॻो 2.5 ॾींहनि जी कणिक ॿाहिरां घुराइण ते क़यामत अची वई आहे। लकी मरवत में शहीद थियल कैप्टन मोहम्मद फराज इलियास समेत पाक फ़ौज जा 7 जवान अबाणनि इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले। कैप्टन फराज जी जनाज़ी नमाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, कोर कमांडर पेशावर, आफ़ीसरनि, जवाननि ऐं शहरनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। मुल्क ऐं क़ौम जी हिफ़ाज़त लाइ हज़ारे जवान क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। हू मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो करे ई दम पटींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ तरफ़ां भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे वाधायूं। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि में नफ़रतुनि खे उमीदुनि में तब्दील करण जी ज़रूरत आहे। पुलिस ने मेन कल्प्रिट्स गिरफ्तार कर लिए, ये मुझे पता है। पुलिस ने वो पिस्टल रिकवर कर दी, मुझे पता है। पुलिस ने वो मोटरसाइकिल रिकवर कर दी है, मुझे पता है। पुलिस के पास पूरी CDR और मोबाइल फोन्स की है, वो मुझे पता है। अब फर्दर इन्वेस्टिगेशन होगी। तो आज हम जमायत वो चेक लेकर हुए हैं, वो चेक लेकर आए हैं जो कि हम शहीद के भाई को हैंड ओवर कर रहे हैं। जब ये कानून पास हो रहा था तो पाकिस्तान पीपुल्स पार्टी उसका हिस्सा नहीं बनी। पीपुल्स पार्टी के जो MPs थे वो उस कानून का हिस्सा नहीं बने। फिर जब गवर्नर साहब के पास गया ये बिल सिग्नेचर होने के लिए, जो कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी के गवर्नर थे, गवर्नर पंजाब, उन्होंने उस पर साइन नहीं की। मीरपुर माथिलो जे सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक। 1 करोड़ रुपयनि जो चेक संदसि भाउ हवाले। शर्जील मेमन जो चवणु आहे त नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल हथ कई वई आहे। वाक़े में जेको बि मुलविस हूंदो उनखे बख़्श न कयो वेंदो। केस जी शफ़ाफ़ जांच थींदी। पंजाब जे गवर्नर साख खे नुक़सान पहुचाइण बाबति बिल ते सही न कई आहे। PP हमेशह सहाफ़ियुनि जो साथ ॾिनो आहे। हैदराबाद मां मंशियात जो वॾो डीलर गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंखे मंशियात जी दुनिया जी नानी सम्झियो वेंदो आहे। आइस ऐं क्रिस्टल जो डीलर 15 सालनि खां गिरफ़्तारी खां बची वेंदो हुयो। मंशियात जे विकिरे में मुलविस माण्हुनि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। शहीद नसरुल्लाह गडाणी जी अमर तरफ़ां हिकु जवाबदार असगर लुंड जी सुञाणप। मीरपुर माथिलो जी अदालत जवाबदार खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। रिमांड मुकमल थियण ते जवाबदार खे ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम। जो हमारे नौजवान शहीद हो गए थे, उनके जो कातिल हैं वो अरेस्ट हो चुके हैं। कराची, हैदराबाद, सखर, इनके जो भी टूल प्लाजा उन पर हमने कैमरा नस्ब कर दिए, जो कि फेशियल रिकग्नाइजेशन भी कर रहे हैं और व्हीकल नंबर भी रिकग्नाइज कर रहे हैं।
नसरुल्लाह गडाई के कत्ल में मुलविस जवाबदारन ॾोह जो इतराफ़ कयो आहे। रेंजर्स ऐं पुलिस जी मदद सां ॾोहनि जो ख़ात्मो आणींदासीं। ॾोह रोकण लाइ कराची, हैदराबाद ऐं सखर जे टूल प्लाज़ा ते कैमराऊं लॻाई वियूं आहिनि। गैस जी लोड शेडिंग सबब सिलेंडरनि खां सवाइ माण्हुनि जो गुज़ारो मुमकिन नाहे। आबादी वारनि इलाइक़नि मां गैस सिलेंडरनि वारनि दुकाननि खे बंदि कराए पियो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त मुआशी अंग अखर बहितर आहिनि। पाकिस्तान जी तरक़ी मुल्क दुश्मननि खां हज़म न थी रही आहे। सियासी ऐं परॾेही दुश्मननि खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में फ़ौज ऐं पुलिस जा जवान जानियुनि जा नज़राना पेश करे रहिया आहिनि। चीनी शहरनि जी सिक्योरिटीअ खे अवलियत ॾिनी पई वञे ऐं हमेशह ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त बिशाम हमले जे जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचाए वेंदो। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद जी टिन्ही तकनि में ट्रिब्यूनल जज तब्दील करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुस्लिम लीग नून जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद जा केस ॿियनि ट्रिब्यूनल्स तरफ़ मुंतक़िल। भिरशाह में गैस सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ज़ख़्मी। हैदराबाद जे अस्पताल में फोतुनि जो अंग बद थी वियो। 45 वरहनि जे मोहम्मद साले ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम खणी हवाले कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगार मुसलसल सरापा एहतजाज। सेवण जे दानिस्तरवा पंपिंग स्कीम जा मोटर न खोलण ख़िलाफ़ आबादगारनि जो चौथे ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। नवाब वली मोहम्मद में आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ रैली। दौलतपुर सफ़न में लुनकी माइनर जे पुछड़ीअ में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। थारू शाहबर सां पसंद जी शादी कंदड़ नौजवान क़तल। संदसि ज़ाल ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी मीर मोहम्मद शीनो खे क़तल ऐं संदसि घरवारी ससुई खे ज़ख़्मी करे छॾियो। वारसनि पारां नौजवान जो लाश थाणे अॻियां रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मक़तूल नौजवान जी अमर जो चवणु आहे त संदसि पुट मीर मोहम्मद खे पसंद जे परणे जे ॾोह में क़तल कयो वियो आहे। मलीर में पुर दौरान मज़ामत कंदे हिकु ॼणो बेदर्दीअ सां क़तल। हमल ॻोठ में हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। उबावड़े वेझो पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। रोंती जे कचे में हथियारबंदनि हथां पठाण शहर गोलियुनि जो खाज। वाक़े खां पोइ धुरिन में छिगदा। जोई भरिसां पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि हाकिम लगारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नवाब शाह में बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद वापारी जय कुमार खां 12 लख रुपया फुर करे विया आहिनि। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करे रही आहे। खानपुर महर में पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। घोटकी रोड ते धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त आदिलपुर पुलिस क्रेन मशीन ज़ब्त करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस एहलकार क्रेन मशीन जी वापसी ऐं ॻोठाणनि जी आज़ादी लाइ रिश्वत तलब करे रहिया आहिनि। सकरन में ज़रई ज़मीनुनि ते बेदख़ली ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त रेवेन्यू खातो ज़रई ज़मीनुनि तां जबरी तौर बेदख़ल करे रहियो आहे। पुलिस एहलकार रोज़ानो बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे रहिया आहिनि। दादू में 2 यतीम भेनरुनि खे पैसनि एवज़ विकिरो करण जो इंकिशाफ। विकिरो कयल निंगरियुनि जी अमर जो एहतजाज। तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो।
T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान भारत खिलाफ खटियल मैच हाराए वियो। क़ौमी टीम 20 ओवरनि में 120 रन्स जो टारगेट भी हासिल न करे सघी। सुस्त रफ़्तार बैटिंग 16 टारगेट खे ॾुखियो करे छॾियो। भारतीय फास्ट बॉलर बुमराह मैन ऑफ द मैच करार। नसीम शाह आख़िरी ओवर में 2 चौका हणी भी टीम खे कामयाबी न ॾियारे सघियो। फास्ट बॉलर बदतरीन शिकस्त ते लुढ़क लाड़े वेठो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी क़ौमी क्रिकेट टीम में वॾे पैमाने ते तब्दीलियुनि खे अणटर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त खेसि ख़बर आहे त टीम में छा हली रहियो आहे ऐं शिकस्त जा कहिड़ा सबब आहिनि। क़ौमी टीम में वॾी सर्जरी थींदी। चैंपियंस ट्रॉफी जी तयारी करणी आहे। ॿाहिरि वेठल टैलेंट खे मौक़ो ॾियण जो वक़्तु अची वियो आहे।